अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां सिखंदासीं त यूट्यूब जेका वीडियो हूंदी आहे उन ते अगरि कापी राइट अची वञे त उहो कापी राइट असांखे कीअं रिमूव करिणो आहे। कापी राइट रिमूव करण जे लाइ सभ खां पहिरियां असां जेको आहे गूगल ते वेंदासीं, क्रोम ते वेंदासीं, उते असांखे सर्च करिणो आहे यूट्यूब स्टूडियो। जॾहिं असां यूट्यूब स्टूडियो सर्च कंदासीं त उते असां वटि ऑप्शन अची वियो गूगल यूट्यूब स्टूडियो। यूट्यूब स्टूडियो खे असां ओपन कंदासीं। यूट्यूब स्टूडियो खे असां जीअं ओपन कंदासीं त पंहिंजो चैनल जेको बि हूंदो उहो चैनल फ़ौरन खुली वेंदो। हाणे चैनल में असां ॾिसंदासीं पंहिंजो कंटेंट खे क्लिक कंदासीं त कंटेंट में असां वीडियो ॾिसूं था। हिकिड़ी वीडियो आहे जंहिंमां मां क्लेम जेको आहे उहो ॾिसो हाणे त उहो ख़तमु थी वियो आहे ऐं ॿी वीडियो आहे उन ते अञा कापी राइट जो क्लेम जेको आहे। कापी राइट क्लेम ख़तमु करण जे लाइ असां उन वीडियो ते क्लिक कंदासीं। जीअं असां वीडियो ॾिठो ओपन थी वई त हुन में विज़िबिलिटी पब्लिक आहे ऐं रिस्ट्रिक्शन में हेठि तव्हां ॾिसो त हिते कॉपी राइट लिखियलु आहे। हाणे कापी राइट असां कीअं रिमूव कंदासीं त कापी राइट ते असां क्लिक कयो, उन खां पोइ ॾिसंदासीं रिव्यू इशूज़। त रिव्यूज़ इशूज़ में अची वेंदो त वाट हैपन छा थियो आहे ऐं छा जो जेको आहे क्लेम आहे। ऑडियो जेको आहे उन जो क्लेम आहे पर उन में लिखियलु आहे नो इम्पैक्ट। इम्पैक्ट तव्हांजे यूट्यूब चैनल या कंहिं ते न थींदो, पर छा थींदो जॾहिं असां चैनल खे मोनिटाइज़ कंदासीं त जेका अर्निंग हूंदी आहे उहा जंहिंजी असां ऑडियो या कापी क्लेम वारी काई बि जंहिंमें कॉपी राइट वारी वीडियो लॻाई आहे त उहा अर्निंग जेका आहे उन्हनि ॾे वेंदी। त असां हुनजे राइट साइड में क्लिक कंदासीं। राइट साइड में ऑप्शन अची वेंदा एरेज सॉन्ग, ट्रिम आउट सेगमेंट या डिस्प्यूट। त असां हुनखे छा कंदासीं, बहितरु इहो रहंदो त असां ट्रिम आउट सेगमेंट कंदासीं। ट्रिम आउट सेगमेंट में उहो असांखे ॿुधाए पियो त स्टार्ट में को बि कॉपी राइट न आहे, जेको असांजो ऑडियो लॻल आहे। एंड में जेको 13 सेकंड आहे उन में असांजो छा लॻल आहे, उन में हुनजो कॉपी राइट आहे। त असां सेव जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं ऐं उन खां पोइ कंफर्म चेंजिस जेको आहे उन ते टैप कंदासीं। जीअं इहो थींदो त ऑटोमेटिक कुझु ई मिंटनि में असांजे जेको आहे चैनल यानी जेका यूट्यूब जी वीडियो आहे उन ते जेको कॉपी क्लेम आहे उहो असांजो ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। हिन में छा आहे, वीडियो एडिटिंग इन प्रोग्रेस। जीअं ई वीडियो इहा ख़तमु थींदी त उन में कॉपी राइट क्लेम जेको आहे उहो तव्हां ॿीहर ॾिसंदव त उहो बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। दोस्तो ते 2-3 मिंटनि खां पोइ तव्हां ॾिठो त जेके ॿई वीडियोज़ हुयूं जंहिं ते पंहिंजो कॉपी राइट क्लेम हुयो, उहो कॉपी राइट क्लेम जेको आहे तक़रीबन 3 मिंटनि खां पोइ फ़ौरन उहो ख़तमु थी वियो आहे। ॿई वीडियोज़ जेके आहिनि मोनिटाइज़ जे लाइ सेफ आहिनि।